घोटकी मजदूर जालमिनी जे मौके ते एंग्रो फर्टिलाइज़र ऑफ साइट CBA यूनिट डेर की तरफ़ां सदर रिज़वान अली भुट्टो जी अॻवानी में शिकागो जे शहीदन के भेटा पेश करण लाइ शानदार जलसो मुनक़द कयो वियो। तकरीब में मेहमान ख़ास तौर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी के सदर मीर बाबर अली खान लुंडे, अब्दुल बारी खान पिताफ़ी, ज़िले काउंसिल घोटकी के चेयरमैन सरदार बंगल खान मेहर, मीर हमज़ा खान सिंदराणी, डॉक्टर मेहताब सुमरो ऐं सीनियर सहाफ़ी सिकंदर अली भुट्टो समेत ॿियनि शिरकत कई। जलसे में यूनियन के जनरल सेक्रेटरी नज़ीर अहमद लगारी, सीनियर नायब सदर इमाम बख्श भुट्टो, नायब सदर बहादुर अली, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद रमज़ान जोयो, खजानजी मुनीर अहमद लगारी, काशिफ इकबाल, इरफाब अली कलोड़ो, अब्दुल हमीद सियाल समेत वॾे अंग में मज़दूरनि शिरकत कई। इन मौके ते ख़िताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर अली खान लुंड चयो त मज़दूर कंहिं बि मुल्क जी मईशत जी रीढ़ जी हड्डी आहिनि। उन्हनि जे हक़नि जी तहफ़्फ़ुज़ हुकूमत जी अवलिन ज़िम्मेवारी आहे। हुन चयो त शिकागो जे शहीदनि जी क़ुर्बानी मज़दूरनि जी जदोजहद जी अलामत आहिनि। हुन चयो त मज़दूरनि खे बहितर उजरत, महफ़ूज़ माहौल ऐं बुनियादी सहूलियत मुहैया करण लाइ गॾियल कोशिशुनि जी ज़रूरत आहे। हुन वधीक चयो त एंग्रो फर्टिलाइज़र ऑफ साइट CBA यूनियन हमेशह मज़दूरनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। मज़दूरनि जे हर जाइज़ मसइले खे तरजीही बुनियादुनि ते हल करायो वियो आहे। हुन वधीक चयो त यूनियन आईंदा बि मज़दूरनि जे हक़नि लाइ जदोजहद जारी रखंदी ऐं उन्हनि जी फलाह बहबूद लाइ हर मुमकिन क़दम खणंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।